ई जेको सर्फ आहे कहिड़ो बि इस्तेमालु करे कहिड़ो बि सर्फ लीमे वारो न हुजे लीमे वारो न हुजे। लीमे वारो न लींबू ॼमाए छॾींदो न हुनखे सही अच्छा इहो सर्फ छा लाइ थोरो सर्फ छा आहे जो असां सवेरे हिकिड़ी ॻाल्हि कई त थणनि जी बीमारी थींदी आहे जानवरनि में जंहिंखे साड़ू चइबो आहे थणनि जी सोज चइबो आहे ठीकु आहे न। हाणे इहा बीमारी जेका आहे असांखे तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं थण सुॼी पवंदो आहे पोइ बाक़ी अहिड़े ॿई खे साड़ू अची सोज थी थण ख़राबु थी वियो ऐं थण खीर छॾे वञे जी इहा ॻाल्हि ॿुधी न तव्हांखे सम्झ में अची इहा जेका थणनि जी बीमारी आहे इहा अचण खां 3 हफ़्ता पहिरीं असांखे ख़बर पइजी वेंदी त बीमारी थण में अची बलिजे पई। उनजे लाइ हिकिड़ो सस्तो तरीक़ो इहो आहे त हीअ ॾिसो था न हीअ खीर आहे हेॾा ही गिलास आहे हिन में सर्फ वारो पाणी पियो आहे हे 4 प्याला पिया आहिनि तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। हे प्याला छा आहिनि हे सम्झो कि 4 थणनि में जा 4 थण 4 थण 2 अॻियां थण 2 पुठियां थण जी। हाणे जेकॾहिं ॾुआई थी वई आहे त असांखे 2 धारूं हर थण मां हिकिड़े थण मां 2 धारूं विधियूंसीं हिन प्याले खे हिते रखियोसीं वरी ॿिए पासे वारो ॿियो थण 2 धारूं हुन मां विधियूंसीं वरी हिते रखियोसीं इन चइनी थणनि मां 4 प्यालनि में हुनजो खीर जो आहे 2 धारूं अची वयूं ठीकु आहे। जेतिरो खीर एतिरो ई सर्फ वारो पाणी तव्हां वरी हिन में मिलाईंदो हिनखे मिलाए करे ऐं जॾहिं हिनखे थोरो थोरो हीअं आहिस्ते आहिस्ते हलाईंदो जेकॾहिं मेंहिं जे या गऊं जे थण में का बि बीमारी मख़फ़ी हालत में पलिजंदी हूंदी त उहो खीर फिटी पवंदो ऐं ॼमी पवंदो सर्फ मिलाइण सां उहो खीर फिटी पवंदो ऐं ॼमी पवंदो ऐं अव्हांखे ख़बर पवंदी यार हिन शइ जे करे आउं दाणो पूरो बि खारायां गाह बि खारायां पाणी दराड़ सॼो ॾींहुं माल खीर कोन थो ॾिए। पोइ इहा बीमारी जेकॾहिं तव्हां इन तरीक़े सां इहो तरीक़ो इस्तेमालु कंदो कंहिं 4 थण कंहिं हिक में आई विया डॉक्टर साहिबु मूं टेस्ट कया मुंहिंजे जानवर जे हिकिड़े थण में खीर ॼमियल आयो आहे हुन सर्फ में उहो तव्हांखे ट्यूब लिखी ॾींदो स्टोर तां वठी करे थण में चाढ़ींदो 3 ॾींहंनि में जानवर वापसि उन ई खीर जी पैदावार ते अची वेंदो जेका तव्हां चाहियो था। हाणे आहे न कहिड़ो सस्तो आसान तरीक़ो बिल्कुलु छा आहे जो कपिड़नि वारो बाबा ही सर्फ धोइण वारो लीमे वारो न हुजे 1 लीटर पाणीअ में 30 ग्राम सर्फ मिलाइबो आहे भले बोतल ठाहे रखी छॾियो पिया करियो टेस्ट सही ऐं इहा जेका टेस्ट आहे हिकु त तव्हां इहो खीर ॾियण पियो जॾहिं ढुकी थी वञे ख़ुश्क था करियो उन टाइम ते बि इहा टेस्ट करियो पंहिंजे जानवर जी। हाणे ॿुधो खीर थण छॾे वियो माना बीमारी हुन में थण में अची वई मौजूदु आहे जेॾी महिल डॉक्टर खे ॾेखारियूं था डॉक्टर चवे थो त इहो थण हाणे थींदो ई कोन तो इन जो इलाज कीअं कजे डॉक्टर उहा हालत ॾिसंदो हूंदो न थण थी सघे थण चीरल फाटल हुजे ज़ख़्म त कोन्हे थण में 12 जो 12 किथां फाटी छिछड़ा थी हुजे जेकॾहिं ईअं न आहे त पोइ इहा टेस्ट करियो हुन में जेकॾहिं थण जी बीमारी हूंदी त हीअ सर्फ वारी सादी टेस्ट आहे तव्हांखे ॿुधाईंदी बीमारी हूंदी त हुनजो इलाज हा दवा चवण जो मतिलबु आहे कि छॾे वियो आहे खीर मुर्गो अदा सुको साड़ू जंहिंखे चइबो आहे सभु सुकी साड़ू करे हाणे खीर अचेसि कोन अचे त पोइ हुनजी दवा थींदी आहे रोज़ हुनजे थण में चाढ़बी आहे ऐं 6, 7, 8, 10 ॾींहं वापसि हुन में खीर जी धार अचणु शुरू थी अच्छा बिल्कुलु खीर ईंदो पर तव्हां मुतवातर रोज़ाना जे हिसाब सां हुन में दवा चाढ़ींदो वरी ख़ाली कंदो डेली दवा चाढ़ींदो वरी ॿिए ॾींहुं उहा ख़ाली करे वरी ॿी दवा चाढ़ींदो हिकु ॾींहुं उहो अछो पाणी जेको आहे उहो खीर में तब्दील थी सही जी हा उन दवा जो नालो बि त हूंदो न हिकिड़ो ट्यूब हूंदो त उनखे जाम नाला आहिनि हुनजा उहो डॉक्टर जेको आहे न इलाइक़े जो हुनजी टेस्ट कराए जेकॾहिं टेस्ट तव्हां पाण करियो हिकिड़ो दफ़ो कंदा ॿियो दफ़ो कंदा आख़िर तव्हांखे सबक़ु यादि थी वेंदो ऐं तव्हां ॾिसंदा यार वाक़ई खीर ईअं थो ॼमे जंहिंमें खीर सही आहे हुन में खीर ॼमे कोन थो सही त इहो कंदो रहंदो तव्हांखे इहो तरीक़ो अची वेंदो ऐं माल खे तव्हां वञे असां 2-3 चकर को अहिड़ो मसलो माने खीर इन करे ॼमे थो जो खीर उनमें पारुथो थी थो वञे या छा बीमारी अची सही तरीक़े सां खीर निकिरे कोन थो कुझु रहिजी थो वञे सही तरीक़े सां खीर निकिरे कोन थो कुझु खीर रहिजी थो वञे छा आहे जो असीं जॾहिं ॾुआई कंदा आहियूं न ॾुआई करण खां पोइ थण जो जेको सुराख हूंदो आहे इहो 40 मिंटनि ताईं खुलियो पियो हूंदो आहे 40 मिंटनि खां पोइ बंदि थींदो आहे हाणे इन दौरान जेकॾहिं जानवर बीठो आहे या कंहिं कीचड़ में गोबर ते पेशाब ते वेठो या गंद आहे उन जाइ ते त उहो थण में घिरी वेंदो जरासीम हाणे खीर तो ख़बर आहे बहितरीन क़िस्म आहे ॿार बि पलजंदो आहे 2 साल खीर ते त जरासीम खे खीर मिली पए थो उहो जल्दी पंहिंजा बचा पालींदो जॾहिं घणे मिक़दार में थी वेंदो त सोज करे वेंदो तंहिं करे असां चवंदा आहियूं त ॾुआई खां पोइ फौरन बाद माल जे अॻियां खोराक पई हुजे त घटि में घटि जेके का दवा न आहे तव्हां वटि थण खे ॿोड़ण जे लाइ त तव्हां हुनखे 40 मिंट बीहारियो
तो थण सील थी वञे सही जेकॾहिं नथा बीहारियो अधु कलाक में बिया दवा ईंदी आहे बीठो हुजे बोड़बो आहे त थण सील थी वेंदो आहे तॾहिं बि हुन में जरासीम दाख़िल कोन थींदो सही अधु कलाक ताईं माना माल खे वेहण न ॾिजे इहे ॿ टे चकर केस थियल आहिनि त हाणे डॉक्टर जॾहिं डॉक्टर ते बि विया आहियूं त को अहिड़ो ट्यूब माना जेको आहे हॉस्पिटल ते विया आहियूं उन्हनि ॾे गवर्नमेंट जा जेके बि आहिनि इदारा उते विया आहियूं पोइ ॾिसी जा पासा हुननि जा हाणे फाटल बि न हूंदो आहे थाणे माना जेको आहे ईअं सोज करे वेंदो आहे या सुकी वेंदो आहे हुन मां माना त खीर ई न हूंदो आहे त बसि उहो लिगड़ो थी पवंदो आहे त उन वजह सां उहो डॉक्टर चवंदा आहिनि जी असां वटि दवाई कान्हे हाणे डॉक्टर साहब शायदि कंहिं कम में मसरूफ़ हूंदो इन करे तव्हांखे न ॿुधाईंदी बिल्कुलु इलाज आहे हर शइ जो हाणे असांजो जेको कमु आहे न तव्हां मूंखां दवा था पुछो असां तव्हांखे उहो कमु ॿुधाईंदासीं जो दवाउनि तरफ़ न वञो सम्झो था असां परहेज़ ॿुधाईंदासीं असां भाॻीअ खे ही हुनर सेखारींदा आहियूं हे नुस्ख़ो जीअं तव्हां ॿुधायो जी ही हुनर असां भाॻीअ खे सेखारींदा आहियूं परहेज़ अधु इलाज आहे पाण माहिर थिए परहेज़ अधु इलाज आहे ठीकु आहे त जॾहिं हे शयूं तव्हां सिखंदे डॉक्टर वटि बार बार तव्हांखे वञिणो न पवंदो वाकई इहा ॻाल्हि सही आहे सम्झ में आई ॻाल्हि बाबा ठीकु साईं